शहीद होशू शीदी जेको दुबे वारी जंग में अंग्रेज़ फ़ौज सां विढ़ंदे विढ़ंदे शहीद थी वियो, पर उन पंहिंजे सिंध सां गद्दारी कोन कई। गद्दार जो साथी हुअण जे बावजूद बि उन सिंध ते पंहिंजी जेका जान निशावर करे छॾी। मीर सोबदार ट्रालपुर जंहिं सिंध सां गद्दारी करे अंग्रेज़नि जो साथ ॾिनो ऐं उन सां बि जेको अंग्रेज़नि हशर कयो त उन खे गद्दार तारीख़ में लिखियो वियो आहे। ऐं हीउ गद्दार जो साथी हो ऐं उनजो जेको सो सलाहकार हो ऐं उनजो ही माना खज़ानची वज़ीर बि हो ऐं तोहफ़ूं जेके तोहफ़ूं हुयूं, जेके तोहफ़नि जा जेके अॾा हुआ उन्हनि ते ही इंचार्ज बि हो, पर पोइ बि हिन पंहिंजी सिंध सां गद्दारी न कई। जेको पंहिंजी जान ॾेई सिंध लाइ अमर थी वियो, त उन खे असां हेठा पेश कंदासीं।